जी नाज़रीन, असां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां तालके खानापुर जे ॻोठ टिलू पौड़ रांगी रहवासी ॻोठ जे चङे मुड़स बशीर अहमद पौड़ जो चाचो हाजी ग़ुलाम मोहम्मद पौड़ कुझु अरसो बीमार रहण सबबि लाड़काणे जी अस्पताल में वफ़ात करे वियो आहे। जॾहिं त मरहूम जी जनाज़े निमाज़ शाम अबाणे ॻोठ में 6 वॻे अदा कई वेंदी। जी नाज़रीन, असां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां तालके खानापुर जे ॻोठ टिलू पौड़ रांगी रहवासी ॻोठ जे चङे मुड़स बशीर अहमद पौड़ जो चाचो हाजी ग़ुलाम मोहम्मद पौड़ कुझु अरसो बीमार रहण सबबि लाड़काणे जी अस्पताल में फ़ौत थी वियो आहे। मरहूम जी जनाज़ा निमाज़ शाम अबाणे ॻोठ टिलू पौड़ रांगी में 6 वॻे अदा कई वेंदी। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिरानी, JTN वेब न्यूज़, करमपुर।